पर मूंखे अकरम जे दिल में वॾी खोट थी लॻे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल में अवां सभिनी पहिरीं प्यारनि दोस्तनि खे भली कार चवां थो, वेलकम कयां थो, भली करे आया, जी करे आया। ऐं जेके दोस्त मुंहिंजा हींअर मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहिनि उन्हनि दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं, लख थोरा लख लाइ कलाकर ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जीअं टहिकंदा टिड़ंदा रहनि। इहा मुंहिंजी दुआ आहे त उहे हमेशह ख़ुशियूं माणनि। त दोस्तो, त जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी जी बहितरीनु सोप सीरियल जेका हींअर तमामु घणी मची चुकी आहे, तमामु घणो मज़ो ॾिए थी पई। जेका एपिसोड 75 जेका हली वई ऐं 74 जेका हली वई, उहा एपिसोड अवां दोस्तनि ते मां उन्हनि जी अपडेट जेको आहे न पहुचाए सघियो आहियां। ऐं हाणे जन दोस्तनि जेका 75 वारी जेका किस्त आहे उहा अपडेट उहा उन्हनि दोस्तनि ते न पहुती आहे, या उहा किस्त अवां खां कंहिं मजबूरी सबबु कंहिं पैकेज या कोड़ो बि अहिड़ो सबबु हुजे उन करे अवां किस्त उहा न ॾिठी आहे, न ॾिसी सघिया आहियो। त उन किस्त बाबति, किस्त नंबर 75 बाबति अवां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त उन में कहिड़ा रंग भरिया विया उन किस्त में, ऐं कहिड़े कहिड़े अदाकारनि परफॉर्मेंस कई। अवां उन्हनि दोस्तनि, काफ़ी दोस्तनि खे अवां सुञाणींदा बि आहियो, कनि खे अवां नथा सुञाणो। ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु जेको आहे अपडेट अवां दोस्तनि जी नज़र कंदुसि। त उनखां पहिरियां मां उन्हनि दोस्तनि खे वेलकम कंदुसि जेके न्यू मुंहिंजे हिन चैनल ते आहिनि। मां उन्हनि खे भली कार चवां थो पियो, ऐं उन्हनि दोस्तनि खे इहो बि मां गुज़ारिश कंदो हलंदुसि त दोस्तो, अवां मुंहिंजे हिन चैनल ते भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं मुंहिंजे हिन चैनल खे सभ खां पहिरियां त तव्हां ऐं अव्हां मुंहिंजे हिन चैनल खे सभ खां पहिरियां त जेको आहे तव्हां सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल बटन खे दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हांजे सुहिणे मोबाइलनि में अची वञे। अव्हां ताईं जेको आहे मुंहिंजे सोप सीरियल दुलाब जेका अपडेट आहे अव्हां तक मौसूल थिए, अव्हां जी रहनुमाई करे तमामु बहितरीनु अपडेट अव्हां उनखे ॿुधी सघो। त दोस्तो, जेका अपडेट अव्हां दोस्तनि ताईं पहुचाइण वारो आहियां किस्त नंबर 75 जी आहे, ऐं मां उमेदु कयां थो त उहा अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। ऐं हुनखां अलावा मां दोस्तनि खे ॿियो ॿुधाईंदो हलां त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा करो। आख़िर सां ॾिसण सां जेको अव्हां दोस्तनि जो जेको प्यारु आहे, अव्हां दोस्तनि जी जेका सपोर्ट आहे, अव्हां दोस्तनि जो जेको साकार आहे, उहो मूंखे हमेशह मूंखे ख़ुशियुनि में तब्दील करे छॾींदो आहे। जंहिं महिल अव्हां जा सुठा मैसेज ईंदा आहिनि, सुठा कमेंट ईंदा आहिनि, सुठे नालनि सां पंहिंजा अव्हां तव्हां जेको आहे नाला लिखंदा आहियो। नज़ीर अहमद खटक आहे, ॿियो आहे असांजो मंठार भाउ शिकारपुर खां, ऐं ॿिया दोस्त पंहिंजो जेको आहे असगर अली थेबो साहिबु आहे, ऐं ॿियो अधु असांजो आहे सिठारजा खां, सॉरी मुंहिंजो नालो न पढ़ी सघियो आहियां ऐं मूंखां ज़हन ते लही वियो आहे। उन अधे खे वरी बि गुज़ारिश कंदुमि त सिठारजा जो अधु नालो मां ॿीहर जेको ॿियो वीडियो मुंहिंजो ईंदो उन में दोस्त सिठारजा वारे दोस्त जो इनशाला मां नालो खणंदुसि, ऐं उन्हनि दोस्तनि जा बि मां नाला खणंदुसि जन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं पंहिंजा कमेंट कंदा आहिनि, पंहिंजे शहर जो नालो बि लिखंदा आहिनि, पंहिंजी कास्ट बि लिखंदा आहिनि, ऐं किथां जा आहिनि पूरी एड्रेस लिखंदा आहिनि। दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक। त दोस्तो, जीअं त अव्हां ॾिसो पिया त हिन ड्रामे में सभ खां जेका मल मारे वियो आहे उहो मल मारे वियो आहे मीर शाहनवाज़ ख़ान, ऐं उनखे इहा ख़बर आहे त मूंखे जेके झुकाइण वारो हो उहो मीर शाहनवाज़ ख़ान खे झुकाइण वारो जेको हुयो मीर मंसूर ख़ान हुयो, ऐं मीर मंसूर ख़ान हींअर जेल में आहे। उनखे वॾी सियासत सां, वॾे होशियारीअ सां उनखे जेल उमाणे करे ऐं कूंज खे हासिलु करण जे लाइ हीअ सभु ड्रामा करे थो, ऐं होॾां रेज़न वारनि ककर वारनि ते बि हथु फेराए पियो। उन्हनि खे बि उन्हनि मुराद ख़ान वारनि सां झेड़े में जेको आहे उन्हनि खे फासाए करे पाण में उन्हनि खे मसरूफ़ रखी
लिकी करे ऐं विच में जेका गेम खेॾी वियो उहा अवां दोस्तनि ॾिठी हूंदी ऐं उहो हेॾां वीचारे जेको आहे रुस्तम खे बि फासाए वियो ऐं रुस्तम बि खे जेको आहे पुलिस चढ़ाई कराए उतां कूंज खे उतां अची वञे थो ऐं कूंज खे पंहिंजे हवेली में वञी दाख़िल करे थो ऐं उते हुनखे वरी उहा ई ऑफर करे थो शादीअ जी। ऐं जेकी अचण वारी किस्त आहे उन में मीर शाहनवाज़ ख़ान हुन सां कंदो शादी ऐं हुनखे मजबूर कंदो कूंज खे जेकॾहिं तूं रज़न वारनि ॾे वेंदे त रज़न वारा तोखे मारे वेंदा जेकॾहिं तूं मुराद वारनि ॾे वेंदे त मुराद वारा तोखे मारे छॾींदा। हाणे मीर शाहनवाज़ जेका गेम खेॾण वारो आहे उहा गेम अलीअ जी मौत आहे ऐं अलीअ जी मौत अटल आहे। अलीअ जी मौत खे केर बि नथो टारे सघे, अलीअ जी मौत खे जेको आहे केर बि नथो बचाए सघे अलीअ खे। अली खे ज़रूरु मारींदो ऐं हाशिमरनि खे जेको हुन इशारो करे छॾियो आहे हाशिमर हिनखे मारींदा अलीअ खे। अली जेका कूंज हुनखे ॻाल्हि कई त तूं निकाह जे मथां निकाह कीअं कंदे, उनजो हुन हल मिंट में कढी वरितो ऐं हुन चयो त इहो मुंहिंजो कमु आहे, इनखे तूं ईअं पंहिंजे दिमाग़ ते ज़ोर न ॾे, इहो मां ई तोखे जेको आहे त आज़ादु करंदुमि, उहो निकाह ई ख़तमु थी वेंदो, तूं ॿुधो रुॻो हा कर। ऐं हुनखे हा करण जी देरि हुई ऐं मीर शाहनवाज़ ख़ान जी ॾिसो टल केॾी होशियारी ऐं कीअं कूंज खे वठी पाण वटि क़ैद रखे थो ऐं होॾां सोडल जेको आहे हुनखे मोकिले थो त इहे केॾांहुं वञनि था ऐं सोडल खे ख़बर लॻे थी त कूंज जेको आहे उन्हनि वटि मीर शाहनवाज़ ख़ान वटि पहुची वई आहे। हाणे अगरचे ॿारनि ॿारियो त सोडल ॿारनि ॿारींदो ऐं कीअं बि करे जेको आहे कूंज खे उतां कढण जी कोशिशि कंदो, पर उनखां पहिरियां मीर शाहनवाज़ ख़ान पंहिंजे निकाह में हिनखे आणे छॾींदो। इहा आहे अचण वारी जेका अपडेट जेका मां अवां दोस्तनि ताईं पहुचाइण वारो आहियां ऐं मां उमेदु कयां थो त मुंहिंजी पूरी जेका अपडेट आहे अवां दोस्तनि खे तमामु घणी बहितरीनु लॻंदी ऐं ड्रामो बि तमामु बहितरीनु आहे, अव्हांखे पसंदि बि अचे पियो। ऐं बदकिस्मतीअ सां जीअं मां अवां दोस्तनि सां शेयर कयो त इहो ड्रामो जेको आहे वाइंड अप ते अचण वारो आहे ऐं ड्रामो जेको आहे तक़रीबन कोई 25 किस्तां बकाया पइतिया आहिनि। जीअं अव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां त आचर जी राति ऐं सूमर जी राति कोन हलंदो आहे, बाक़ी आङारे जी राति ऐं अरबा जी राति ऐं ख़मीस ऐं जुमे जी राति हलंदो आहे ड्रामो ऐं बकाया जेको 2 हफ़्ता ॿिया हलंदो ड्रामो। ऐं उनखां पोइ जीअं 2 हफ़्ता छो बल्कि ईअं सम्झो कोन त महीनो हिकिड़ो ॿियो हलंदो ऐं उनखां पोइ वाइंड अप थींदो। उनखां पोइ वरी अचे थो वीरनि जी बस्ती अचे थो ड्रामो इन जी जॻह ते ऐं तमामु बहितरीनु ड्रामो आहे, उन में बि सभई आर्टिस्ट उन में ई हूंदा ऐं मां उमेदु कयां थो त उन जा बि जेका आहे अपडेट तव्हां दोस्तनि ते मां नज़र कंदो हलंदुसि। ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कयो, तव्हां दोस्तनि जो प्यार ऐं जेका अवां दोस्तनि जी जेका मूंखे सपोर्ट आहे सहकार आहे ईअं सम्झो कोन अहसानमंद आहियां मां अवां दोस्तनि जो, अव्हांजे प्यार जो, अव्हांजी तोराइतो आहियां। लख तोरा लख लाइक़ ऐं हुनखां अलावा मां हमेशह अवां दोस्तनि खे हिकिड़ो मैसेज ॾींदो आहियां ऐं जुदा न फिदा, हमेशह मोहबतूं मंडो मोहबतूं क़ाइमु रखो, पाण में ऐं मोहबतुनि सां रहंदा करो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा करो, 5 वक़्त बाद निमाज़ जमायत सां पढ़ंदा करो ऐं पंहिंजे नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारींदा करो ऐं पंहिंजे ॿारनि में शऊर पैदा कयो त रोडनि रस्तनि ते न वञनि ऐं स्कूल पंहिंजो टाइम ते मोकिलींदा करो ऐं दीनी तालीम सभ खां जेको आहे एम आहे ज़्यादा खां ज़्यादा पंहिंजे ॿारनि खे दीनी तालीम बि ॾियारींदा करो त इन मां जेको आहे ॿारनि खे पंहिंजे कचहरी में विहारींदा करो ऐं कचहरीअ में अहिड़ो को बि मौज़ू न रखंदा करो जंहिंजे करे ॿार ख़राबु थी वञनि ऐं ॿारनि ते जेको आहे बुरो असरु पवे ऐं ॿारनि खे जेको आहे न सुठी कचहरी कयो, सुठो माहौल पैदा कयो, नफ़रतुनि खां परे रहो। नफ़रतूं रखंदासीं ऐं पाण में जीअं हींअर ही ड्रामा हलनि था पिया, इहे ड्रामा ऐं तव्हां असांजे जेका ही कहाणियूं आहिनि जेके तव्हां असांजे कहाणियूं अवां ते असां ही पहुचाईंदा आहियूं ऐं इहो कहाणियुनि जो हिकिड़ो सबक़ु हूंदो आहे जेको असां चाहींदा आहियूं जेके असांजा आर्टिस्ट आहिनि, अदाकार दोस्त आहिनि या डायरेक्टर हज़रात आहिनि, उहे बि इहो चाहींदा आहिनि त असांजी सिंध जेका शऊर में अचे, असांजी सिंध मां जहालत ख़तमु थिए, असांजी सिंध मां जेके झेड़ा ऐं थोरी ॻाल्हियुनि ते जेके झेड़ा झगड़ा वधी वञनि था, पाणीअ जे वारे ते झेड़ा थियनि था, संग बंदियनि ते झेड़ा थियनि था ऐं ॿारनि जे विढ़नि झेड़नि ते झेड़ा झगड़ा थियनि था, हिक ॿिए जा खून थी था वञनि। थोरी नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते इन्हनि ॻाल्हियुनि ते ग़ौर फ़िक्र कंदा कयो
ऐं अहिड़ो माहौल ई पैदा न थिए जे ॿार पाण में विड़ी पवनि ऐं ॿारनि ते बि बुरो असरु पवे। ऐं फालतू टाइम जेको आहे ॿारनि खे सुठी जेको आहे पंहिंजे मिटनि माइटनि जे बारे में, पंहिंजे यारनि दोस्तनि जे बारे में उन्हनि खे सुठी तरबियत ॾियो ऐं उन्हनि खे रिश्ता सम्झाईंदा कयो त हीअ अव्हां खां वॾो आहे, हीअ अव्हां खां हीअ अव्हां जो काको आहे, हीअ अव्हांजी काकी आहे। अहिड़ा अहिड़ा रिश्तनि खां उन्हनि खे तव्हां सबक़ु आमेज़ रखंदव त हू वॾो थी पंहिंजे जेको आहे वॾनि जो अदब कंदो ऐं पंहिंजो नंढड़नि ते बि उहो ई सबक़ु जेको आहे उन्हनि ते तारी कंदो। ऐं चवंदा आहिनि त जे अगरि पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ाए वठंदो हुजे, अगरि नियाणी पढ़ी पई त पूरो ख़ानदान पढ़ी पवे थो, पूरो घरु पढ़ी पए थो। ऐं जेकॾहिं पुटु पढ़ी पवे थो त हिकिड़ो फ़र्दु पढ़े थो। त इन मां इहो मैसेज इहो ई मिलंदो आहे त असां चाहियूं त पंहिंजे नियाणियुनि खे बि सुठे में सुठी तालीम ॾियारियूं ऐं पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे पुटनि खे, औलाद खे बि सुठे में सुठी तालीम ॾियारूं ऐं इन्हनि में शऊर पैदा कयूं, सुठो मैसेज ॾियूं ॿारनि ते, ॿारनि ते बुरो असरु न पवे। ऐं बुरे माहौल खां ॿाहिरि रुलण घुमण फिरण खां ऐं देरि सां अचण खां उन्हनि खे रोकूं, उन्हनि खे सुठो सब्जेक्ट ॾियूं, उन्हनि खे मसरूफ़ रखूं, पंहिंजे किचरनि में पंहिंजे नज़रनि जे आॾो रखंदासीं त उन्हनि खे जेको आहे उन्हनि में शऊर पैदा थींदो, उन्हनि में इख़लास पैदा थींदो, उन्हनि में प्यार मोहबत भाईचारे वारो जेको रिश्तो आहे उन्हनि खे सम्झ बि अची वेंदो। त दोस्तो मां हमेशह अव्हां दोस्तनि खे इहे मैसेज ॾींदो आहियां ऐं मां चाहींदो आहियां त मुंहिंजे हिकिड़े मैसेज मां को बि दोस्त अगरि हिकिड़ो मुंहिंजो अमल करे वठो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी ऐं अव्हां बि हुन में जेको आहे अव्हांजो बि हिसो मिली वेंदो ऐं अव्हांखे बि जेको आहे हुनजो अजरु मिलंदो। ऐं चवंदा आहिनि जेको आहे सुठो इस्लाह वारियूं जेको आहे ॻाल्हियूं शेयर करण सां ऐं सुठो सब्जेक्ट जेको आहे माण्हुनि ते शऊर ॾियण सां, सुठो मैसेज ॾियण सां उन मां जेको आहे इहो आहे त अव्हांखे बि हुनजो सवाबु मिलंदो ऐं आख़िर ताईं हुनजो अजरु अव्हांखे मिलंदो कि मरी वेंदो बि उनजो अजरु। अगरि को बि इंसान अव्हां जे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां नेकी कंदो, सबक़ु आमेज़ थींदो ऐं सुधरी वेंदो त उनजो बि अजरु अव्हांखे मिलंदो। त दोस्तो मुंहिंजो इहो हिकिड़ो ई मैसेज हूंदो आहे अव्हां दोस्तनि जे लाइ, हमेशह मोहबतूं वंडो, मोहबतूं क़ाइमु रखो, हमेशह ख़ुशि रहो। पाकिस्तान ज़िंदाबाद। जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधिया मारवाड़ा, जिए सिंधी असांजी ॿोली आहे ऐं सिंध में रहंदड़ जेके ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंधी आहिनि, मतिलबु कहिड़ी बि ॿोलियूं ॻाल्हाईंदा आहिनि, पोइ बि असांजे सिंध में रहंदड़ सिंधी भाउर आहिनि, हमेशह ख़ुशि रहनि, आबाद रहनि। पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़। जेके दोस्त मुंहिंजा हींअर मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहिनि उन्हनि दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं, लख थोरा लख लाइ कलाकर ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जीअं टहिकंदा टिड़ंदा रहनि। इहा ई मुंहिंजी दुआ आहे त उहे हमेशह ख़ुशियूं माणनि। त दोस्तो त जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी जी बहितरीनु सोप सीरियल जेका हींअर तमामु घणी मची चुकी आहे, तमामु घणो मज़ो ॾिए थी पई। जेका एपिसोड 75 जेका हली वई ऐं 74 जेका हली वई, उहा एपिसोड अव्हां दोस्तनि ते मां उन्हनि जी अपडेट जेको आहे न पहुचाए सघियो आहियां। ऐं हाणे जन दोस्तनि जेका 75 वारी जेका किस्त आहे उहा अपडेट उहा दोस्तनि ते न पहुती आहे, या उहा किस्त अव्हां खां कंहिं मजबूरी सबबु कंहिं पैकेज या कोई कोड़ो बि अहिड़ो सबबु हुजे उन करे अव्हां किस्त उहा न ॾिठी आहे, न ॾिसी सघिया आहियो, त उन किस्त बाबति किस्त नंबर 75 बाबति अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त उन में कहिड़ा रंग भरिया विया उन किस्त में ऐं कहिड़े कहिड़े अदाकारनि परफॉर्मेंस कई। अव्हां उन्हनि दोस्तनि काफ़ी दोस्तनि खे अव्हां सुञाणींदा बि आहियो, कनि खे अव्हां नथा सुञाणो। ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु जेको आहे अपडेट अव्हां दोस्तनि जी नज़र कंदुसि त उनखां पहिरियां मां उन्हनि दोस्तनि खे वेलकम कंदुसि जेके न्यू मुंहिंजे हिन चैनल ते आहिनि। मां उन्हनि खे भलीकार चवां थो पियो ऐं उन्हनि दोस्तनि खे इहो बि मां गुज़ारिश कंदो हलंदुसि त दोस्तो अव्हां मुंहिंजे हिन चैनल ते भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं मुंहिंजे हिन चैनल खे सभ खां पहिरियां त तव्हां ऐं अव्हां मुंहिंजे हिन चैनल खे सभ खां पहिरियां त जेको आहे तव्हां सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल बटन खे दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन मुंहिंजे सुहिणे सुहिणे मोबाइलनि में अची वञे। अव्हां ताईं जेको आहे मुंहिंजे सोप सीरियल दुलाब जेका अपडेट आहे अव्हां तक मौसूल थिए, अव्हां जी रहनुमाई करे तमामु बहितरीनु अपडेट अव्हां उनखे ॿुधी सघो। त दोस्तो जेका अपडेट मां दोस्त
दोस्तनि ताईं पहुचाइण वारो आहियां। क़िस्त नंबर 75 जी आहे ऐं मां उमेदु कयां थो त उहा मूंखे ज़रूरु पसंदि ईंदी ऐं हुनखां अलावा मां दोस्तनि खे ॿियो ॿुधाईंदो हलां त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा करो। आख़िर सां ॾिसण सां जेको अवां दोस्तनि जो जेको प्यारु आहे, अवां दोस्तनि जी जेका सपोर्ट आहे, अवां दोस्तनि जो जेको सहकार आहे, उहो मूंखे हमेशह मूंखे ख़ुशियुनि में तब्दील करे छॾींदो आहे। जंहिं महिल अवां जा सुठा सुठा मैसेज ईंदा आहिनि, सुठा सुठा कमेंट ईंदा आहिनि, सुठा सुठे नालनि सां पंहिंजा अवां तव्हां जेको आहे नाला लिखंदा आहियो। नज़ीर अहमद खटक आहे, ॿियो आहे असांजो मंठार भाउ शिकारपुर खां, ऐं ॿिया दोस्त पंहिंजो जेको आहे असगर अली थेबो साहिबु आहे, ऐं ॿियो अधु असांजो आहे सिठारजा खां, सॉरी मुंहिंजो नालो न पढ़ी सघियो आहियां ऐं मूंखां ज़हन ते लही वियो आहे। उन अधे खे वरी बि गुज़ारिश कंदुमि त सिठारजा जो अधु नालो मां ॿीहर जेको ॿियो वीडियो मुंहिंजो ईंदो उन में दोस्त सिठारजा वारे दोस्त जो इनशाला मां नालो खणंदुसि ऐं उन्हनि दोस्तनि जा बि मां नाला खणंदुसि जन जन दोस्तनि मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं पंहिंजा कमेंट कंदा आहिनि, पंहिंजे शहर जो नालो बि लिखंदा आहिनि, पंहिंजी कास्ट बि लिखंदा आहिनि ऐं किथां जा आहिनि पूरी एड्रेस लिखंदा आहिनि। दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख तोरा लख लाइक। त दोस्तो जीअं त तव्हां ॾिसो पिया त हिन ड्रामे में सभ खां जेका मल मारे वियो आहे उहो मल मारे वियो आहे मीर शाहनवाज़ ख़ान, ऐं उनखे इहा ख़बर आहे त मूंखे जेके झुकाइण वारो हो उहो मीर शाहनवाज़ ख़ान खे झुकाइण वारो जेको हुयो मीर मंसूर ख़ान हुयो, ऐं मीर मंसूर ख़ान हींअर जेल में आहे। उनखे वॾी सियासत सां वॾे होशियारीअ सां उनखे जेल उमाणे करे ऐं कूंज खे हासिलु करण जे लाइ हीअ सभु ड्रामा करे थो ऐं होॾां रेज़न वारनि ककर वारनि ते बि हथु फेराए पियो, उन्हनि खे बि उन्हनि मुराद ख़ान वारनि सां झेड़े में जेको आहे उन्हनि खे फासाए करे पाण में उन्हनि खे मसरूफ़ रखी करे ऐं विच में जेका गेम खेॾी वियो उहा अवां दोस्तनि ॾिठी हूंदी। ऐं उहो हेॾां वीचारे जेको आहे रुस्तम खे बि फासाए वियो ऐं रुस्तम बि खे जेको आहे पुलिस चढ़ाई कराए उतां कूंज खे उतां अची वञे थो ऐं कूंज खे पंहिंजे हवेली में वञी दाख़िल करे थो ऐं उते उनखे वरी उहा ई ऑफर करे थो शादीअ जी। ऐं जेकी अचण वारी किस्त आहे उन में मीर शाहनवाज़ ख़ान उन सां कंदो शादी ऐं उनखे मजबूर कंदो कूंज खे, जेकॾहिं तूं रज़न वारनि ॾे वेंदे त रज़न वारा तोखे मारे वेंदा, जेकॾहिं तूं मुराद वारनि ॾे वेंदे त मुराद वारा तोखे मारे छॾींदा। हाणे मीर शाहनवाज़ जेका गेम खेॾण वारो आहे उहा गेम अलीअ जी मौत आहे ऐं अलीअ जी मौत अटल आहे। अलीअ जी मौत खे केर बि नथो टारे सघे, अलीअ जी मौत खे जेको आहे केर बि नथो बचाए सघे अलीअ खे, अली खे ज़रूरु मारींदो ऐं हाशिम वारनि खे जेको हुन इशारो करे छॾियो आहे हाशिम वारा हिनखे मारींदा अलीअ खे। अली जेका कूंज हुनखे ॻाल्हि कई त तूं निकाह जे मथां निकाह कीअं कदे, उनजो हुन हल मिंट में कढी वरितो ऐं हुन चयो त इहो मुंहिंजो कमु आहे, इनखे तूं ईअं पंहिंजे दिमाग़ ते ज़ोर न ॾे, इहो मां ई तोखे जेको आहे त आज़ादु करंदुमि, उहो निकाह ई ख़तमु थी वेंदो, तूं ॿुधो रुॻो हा कर। ऐं उनखे हा करण जी देरि हुई ऐं मीर शाहनवाज़ ख़ान जी ॾिसो टल केॾी होशियारी ऐं कीअं कूंज खे वठी पाण वटि क़ैद रखे थो ऐं होॾां सोडल जेको आहे उनखे मोकिले थो त इहे केॾांहुं वञनि था ऐं सोडल खे ख़बर लॻे थी त कूंज जेको आहे उन्हनि वटि मीर शाहनवाज़ ख़ान वटि पहुची वई आहे। हाणे अगरि जे ॿारनि ॿारियो त सोडल ॿारनि ॿारींदो ऐं कीअं बि करे जेको आहे कूंज खे उतां कढण जी कोशिशि कंदो, पर उनखां पहिरियां मीर शाहनवाज़ ख़ान पंहिंजे निकाह में हिनखे आणे छॾींदो। इहा आहे अचण वारी जेका अपडेट जेका मां अवां दोस्तनि ताईं पहुचाइण वारो आहियां ऐं मां उमेदु कयां थो त मुंहिंजी पूरी जेका अपडेट आहे अवां दोस्तनि खे तमामु घणी बहितरीनु लॻंदी ऐं ड्रामो बि तमामु बहितरीनु आहे, अव्हांखे पसंदि बि अचे पियो ऐं बदकिस्मतीअ सां जीअं मां अवां दोस्तनि सां शेयर कयो त इहो ड्रामो जेको आहे वाइंड अप ते अचण वारो आहे ऐं ड्रामो जेको आहे तक़रीबन कोई 25 क़िस्ता बक़ाया पइतिया आहिनि। जीअं अव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां त आचर जी राति ऐं सूमर जी राति कोन हलंदो आहे, बाक़ी आङारे जी राति ऐं अरबा जी राति ऐं ख़मीस ऐं जुमे जी राति हलंदो आहे ड्रामो ऐं बक़ाया जेको 2 हफ़्ता ॿिया हलंदो ड्रामो ऐं उनखां पोइ जीअं 2 हफ़्ता छो बल्कि ईअं सम्झो कोन त महीनो हिकिड़ो ॿियो हलंदो ऐं उनखां पोइ वाइंड अप थींदो। उनखां पोइ वरी अचे थो वीरनि जी वस्ती
वेरियुनि जी वस्ती अचे थो ड्रामो इन जी जॻह ते ऐं तमामु बहितरीनु ड्रामो आहे। उन में बि सभई आर्टिस्ट उन में ई हूंदा ऐं मां उमेद कयां थो त उन जा बि जेका आहे अपडेट तव्हां दोस्तनि ते मां नज़र कंदो हलंदुसि। ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कयो। तव्हां दोस्तनि जो प्यार ऐं जेका अवां दोस्तनि जी जेका मूंखे सपोर्ट आहे सहकार आहे ईअं सम्झो कोन अहसानमंद आहियां मां अवां दोस्तनि जो, अवां जे प्यार जो, अवां जी तोराइतो आहियां। लख तोरा लख लाइक़ ऐं हुन खां अलावा मां हमेशह अवां दोस्तनि खे हिकिड़ो मैसेज ॾींदो आहियां ऐं जुदा न फिदा, हमेशह मोहबतूं मंडो मोहबतूं क़ाइमु रखो, पाण में ऐं मोहबतुनि सां रहंदा करो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा करो, पंज वक़्तु बाद निमाज़ जमायत सां पढ़ंदा करो ऐं पंहिंजे नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारींदा करो ऐं पंहिंजे ॿारनि में शऊर पैदा कयो त रोडनि रस्तनि ते न वञनि ऐं स्कूल पंहिंजो टाइम ते मोकिलींदा करो ऐं दीनी तालीम सभ खां जेको आहे एम आहे ज़्यादा खां ज़्यादा पंहिंजे ॿारनि खे दीनी तालीम बि ॾियारींदा करो त इन मां जेको आहे ॿारनि खे पंहिंजे कचहरी में विहारींदा करो ऐं कचहरीअ में अहिड़ो को बि मौज़ू न रखंदा करो जंहिंजे करे ॿार ख़राब थी वञनि ऐं ॿारनि ते जेको आहे बुरो असरु पवे ऐं ॿारनि खे जेको आहे न सुठी कचहरी कयो, सुठो माहौल पैदा कयो, नफ़रतुनि खां परे रहो। नफ़रतूं रखंदासीं ऐं पाण में जीअं हींअर ही ड्रामा हलनि था पिया, इहे ड्रामा ऐं तव्हां असांजे जेका ही कहाणियूं आहिनि जेके तव्हां ऐं असांजे कहाणियूं अवां ते असां ही पहुचाईंदा आहियूं ऐं इहो कहाणियुनि जो हिकिड़ो सबक़ु हूंदो आहे जेको असां चाहींदा आहियूं जेके असांजा आर्टिस्ट आहिनि, अदाकार दोस्त आहिनि या डायरेक्टर हज़रात आहिनि, उहे बि इहो चाहींदा आहिनि त असांजी सिंध जेका शऊर में अचे, असांजी सिंध मां जहालत ख़तमु थिए, असांजी सिंध मां जेके झेड़ा ऐं थोरी थोरी ॻाल्हियुनि ते जेके झेड़ा झगड़ा वधी वञनि था, पाणीअ जे वारे ते झेड़ा थियनि था, संग बंदियनि ते झेड़ा थियनि था ऐं ॿारनि जे विढ़नि झेड़नि ते झेड़ा झगड़ा थियनि था, हिक ॿिए जा खून थी था वञनि। थोरी थोरी नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते इन्हनि ॻाल्हियुनि ते ग़ौर फ़िक्र कंदा कयो ऐं अहिड़ो माहौल ई पैदा न थिए जे ॿार पाण में विड़ी पवनि ऐं ॿारनि ते बि बुरो असरु पवे ऐं फालतू टाइम जेको आहे ॿारनि खे सुठी जेको आहे पंहिंजे मिटनि माइटनि जे बारे में, पंहिंजे यारनि दोस्तनि जे बारे में उन्हनि खे सुठी तरबियत ॾियो ऐं उन्हनि खे रिश्ता सम्झाईंदा कयो त हीअ अव्हां खां वॾो आहे, हीअ अव्हां खां हीअ अव्हां जो काको आहे, हीअ अव्हां जी काकी आहे, अहिड़ा अहिड़ा रिश्तनि खां उन्हनि खे तव्हां सबक़ु आमेज़ रखंदव त हू वॾो थी पंहिंजे जेको आहे वॾनि जो अदब कंदो ऐं पंहिंजो नंढड़नि ते बि उहो ई सबक़ु जेको आहे उन्हनि ते तारी कंदो। ऐं चवंदा आहिनि त जे अगरि पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ाए वठंदो हुजे, अगरि नियाणी पढ़ी पई त पूरो ख़ानदान पढ़ी पवे थो, पूरो घर पढ़ी पए थो ऐं जेकॾहिं पुटु पढ़ी पवे थो त हिकिड़ो फ़र्दु पढ़े थो। त इन मां इहो मैसेज इहो ई मिलंदो आहे त असां चाहियूं त पंहिंजे नियाणियुनि खे बि सुठे मां सुठी तालीम ॾियारियूं ऐं पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे पुटनि खे, औलाद खे बि सुठे में सुठी तालीम ॾियारूं ऐं इन्हनि में शऊर पैदा कयूं, सुठो मैसेज ॾियूं ॿारनि ते, ॿारनि ते बुरो असरु न पवे ऐं बुरे माहौल खां ॿाहिरि रुलण घुमण फिरण खां ऐं देरि सां अचण खां उन्हनि खे रोकूं, उन्हनि खे सुठो सब्जेक्ट ॾियूं, उन्हनि खे मसरूफ़ रखूं, पंहिंजे कचरनि में पंहिंजे नज़रनि जे आॾो रखंदासीं त उन्हनि खे जेको आहे उन्हनि में शऊर पैदा थींदो, उन्हनि में इख़लास पैदा थींदो, उन्हनि में प्यार मोहबत भाईचारे वारो जेको रिश्तो आहे उन्हनि खे सम्झ बि अची वेंदो। त दोस्तो मां हमेशह अवां दोस्तनि खे इहे मैसेज ॾींदो आहियां ऐं मां चाहींदो आहियां त मुंहिंजे हिकिड़े मैसेज मां को बि दोस्त अगरि हिकिड़ो मुंहिंजो अमल करे वठो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी ऐं अवां बि हुन में जेको आहे अवां जो बि हिसो मिली वेंदो ऐं अवां खे बि जेको आहे हुनजो अजरु मिलंदो ऐं चवंदा आहिनि जेको आहे सुठो इस्लाह वारियूं जेको आहे ॻाल्हियूं शेयर करण सां ऐं सुठो सब्जेक्ट जेको आहे माण्हुनि ते शऊर ॾियण सां, सुठो मैसेज ॾियण सां उन मां जेको आहे इहो आहे त अव्हां खे बि हुनजो सवाबु मिलंदो ऐं आख़िर ताईं हुनजो अजरु अव्हां खे मिलंदो कि मरी वेंदो बि हुनजो अजरु। अगरि को बि इंसान अव्हां जे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां नेकी कंदो, सबक़ु आमेज़ थींदो ऐं सुधरी वेंदो त उनजो बि अजरु अव्हां खे मिलंदो। तो दोस्तो मुंहिंजो इहो हिकिड़ो ई मैसेज हूंदो आहे दोस्तनि जे लाइ, हमेशह मोहबतूं वंडो, मोहबतूं क़ाइमु रखो, हमेशह ख़ुशि रहो। पाकिस्तान ज़िंदाबाद, जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधिया मारवाड़ा, जिए सिंधी असांजी ॿोली ऐं सिंध में रहंदड़ जेके ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंधी आहिनि, मतिलबु कहिड़ी बि ॿोलियूं ॻाल्हाईंदा आहिनि, पोइ बि असांजे सिंध में रहंदड़ सिंधी भाउर आहिनि, हमेशह ख़ुशि रहनि, आबाद रहनि। पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़।